अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अमीर सीरिया मेरा टीवी न्यूज़ आई आवा हाँ सारा ज़मीर सब खा पेरी एक नज़र ख़ास ख़बरों ते। सुभाणे खां पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध जो इम्कान। ओगरा तरफ़ां पेट्रोल 20 रुपया 7 पैसा महांगो करण जी तजवीज़। डीज़ल 19 रुपया 61 पैसा महांगो करण जी समरी तैयार। हतमी फ़ैसिलो नाणे वारी वज़ारत वज़ीर आज़म जी मुशावरत सां कंदी। सिंध एक्शन कमेटी तरफ़ां बेटनि ते कब्ज़े ऐं धारियनि जी आबादकारी ख़िलाफ़ अॼु सखर में रैली कढी वेंदी। सैयद जलाल महमूद शाह जी अॻवाणी में हाकी ग्राउंड खां रैली कढी घंटाघर चौक ते जलसो मुनक़द कयो वेंदो। जलाल शाह समेत मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा अॻवान जलसे खे ख़िताब कंदा। दादू वेझो जोही रोड ते नूरवाह खे 30 फुट खारो लॻी वियो। केतिरा ई एकड़ फसल पाणी हेठि, लखे रुपयनि जो नुक़सान।